जम जम सा अग में पांजो धोअंद में अखियों बई। मां अल्लाह ताला को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे ॿियो न त भला हिकिड़ो ई दफ़ो ज़िंदगीअ में अदब सां एहतराम सां अल्लाह सभिनी खे हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत नसीब फरमाए। अदब सां आहे त पोइ माशाअल्लाह, अदब नाहे त पोइ इन वञण जो मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मां अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला सभिनी खे हरमैन शरीफ़नि जो अदब नसीब फरमाए। थोड़ो तवजो। जम जम सा अग में पांजो धोअंद में अखियों बई। रोज़े रसूल ॾे पो खणंद में अखियों बई। जम जम सा अग में पांजो धोअंद में अखियों बई। दिल आ मिठो मोहम्मद सिद्दीक़ ऐं उमर। दिल आ मिठो मोहम्मद सिद्दीक़ ऐं उमर। रोज़े जे भर में भी चवंद में अखियों बई। रोज़े जे भर में भी चवंद में अखियों बई। रोज़े रसूल ॾे पो खणंद में अखियों बई। जम जम सा अग में पांजो धोअंद में अखियों बई। ॾिसंद में उतां जा मंज़र ऐं निंड भी कंद में। ॾिसंद में उतां जा मंज़र ऐं निंड भी कंद में। ख्वाबन का रात जो बंदे रखंद में अखियों बई। ख्वाबन का रात जो बंदे रखंद में अखियों बई। ऊंदायूं रोशनायूं हर हर ॾिसण जे लाइ। ऊंदायूं रोशनायूं हर हर ॾिसण जे लाइ। मौला कंदो छिंबींदो वतंद में अखियों बई। इहो बि हिकिड़े प्यार जो हिकिड़ो अंदाज़ ऐं तरीक़ो आहे। मां कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियूं दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त अल्लाह ताला जंहिंखे मौक़ो नसीब फरमाए त इहे लज़तूं में वठे। कीअं फ़र्ज़ु कयो तव्हांखे हरम में बैतुल्लाह ॾे आजो वञण जी तव्हांखे अल्लाह से महिरबानी फज़ल फरमायो पर त उते त हाणे वरी बैतुल्लाह जी लज़त ईअं कयो वेठा आहियो अखियूं पंहिंजूं बंदि कयो पर अहिड़ी जाइ ते हीअं नज़र जो ॾिसो त बैतुल्लाह खे ॾिसी ॾिसी अखियूं बंदि कयो। हाणे जो अखियूं खोलियो त तव्हांजी पहिरीं नज़र बैतुल्लाह ते पवे। इहो वरी जहान लज़त जे मदीनतुल मुनव्वरा में आयो रोज़े अतर जे ॿाहिरां वेठा हुजो अखियूं बंदि कयो। अखियूं बंदि करे 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 हीअं जो खोलियो त पहिरीं नज़र तव्हांजी रोज़े अतर ते पवे। इहे लज़तूं पंहिंजो आहिनि। अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। शहर में बि इहे ॻाल्हियूं आहिनि त ऊंदायूं रोशनायूं उते त बिजली बंदि ई नथी थिए। उहा बि पंहिंजे हथ में आहे। अखियुनि खे शिंब त ऊंदाए अखियुनि खे बंदि कर त ऊंदाए खोल त रोशनी। इहा पंहिंजे हथ में भले ऊंदाए बि रोशनी बि ॾिस त मदीने पाक जी कीअं आहे। चई ऊंदायूं रोशनायूं हर हर ॾिसण जे लाइ। ऊंदायूं रोशनायूं हर हर ॾिसण जे लाइ। मौला कंदो छिंबींदो वतंद में अखियों बई। मौला कंदो छिंबींदो वतंद में अखियों बई। दामन में दिल रुबा जे रोई अगर पयुम। दामन में दिल रुबा जे रोई अगर पयुम। गाढ़े रुमाल सां पो उघंद में अखियों बई। गाढ़े रुमाल सां पो उघंद में अखियों बई। अल्लाह मोकिलींदो सैयद रफ़ीक खे। अल्लाह मोकिलींदो सैयद रफ़ीक खे। रोज़ो ॾिसी पोठारे सघंद में अखियों बई। रोज़ो ॾिसी पोठारे सघंद में अखियों बई। बुजुर्गनि जी भी हिकिड़ी रीत रस्म अक्सर करे अल्लाह वारा बानड़ा
जेके वेंदा आहिनि कोशिशि इहा कंदा आहिनि त उहे शुरूआति कंदा आहिनि मदीने पाक खां मिले असां बि ओॾे थोरी निस्बत जोड़ण जे लाइ मदीनतुल मुनव्वर मदीने पाक में वेंदो मां दोस्तनि खे अॻु में फ़ोन कंदो आहियां त हिन फ्लाइट में अचां थो इहा फलाणे टाइम ते हलंदी उहो जॾहिं कराची में हलंदी आहे त उन्हनि ॾे फ़ोन कंदो आहे त वाह हितां हली आहे हाणे तव्हां एयरपोर्ट ते उहे एयरपोर्ट ते ज़मज़म जो पाणी बि खणी ईंदा मदीने पाक जूं अजवा खारकूं बि खणी ईंदा पोइ मां उहो ज़मज़म जो पाणी लहण सां एयरपोर्ट खां जीअं निकिरंदुमि उहो बीठा हूंदा बसि भाकुरे में पवंदासीं पाणी बि पेश थींदो ऐं खारकूं बि पेश थींदियूं खारक बि खाईंदुसि ज़मज़म बि पीअंदुसि मुंहं खे ज़मज़म अखियुनि खे ज़मज़म हणी करे मदीनतुल मुनव्वर जी शुरूआती जबलनि खां एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरण सां ई जॾहिं रोज़े अतर ॾे वेंदुमि तॾहिं बि कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी आहे त ज़मज़म जे पाणी सां अखियूं धोई पोइ हबीबनि करीमनि जी मस्जिद ऐं रोज़े अतर जो दीदार कयां इहे शयूं मां ॾिसींदो आहियां त इहे थोरा सोरा आहिनि कम सफ़ा सवला पर इन्हनि में लज़त जेकी आहे न उहा वरी ॾाढी आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे इहा नसीब फरमाए।